ख़बर शामिल कंदासीं मल्हीर कराची खां सैयद सुलेमान शाह जी। शाह लतीफ़ टाउन जे स्टेट ब्रोकरनि MDA जी कामोरनि तर तपाए छॾियो। रिश्वत एवज़ बुलेट फाइल ते बि जाली फाइल ठाहिण लॻा, जंहिं सबबि केतिरा ई ख़ानदान पंहिंजे घरनि ऐं प्लाटनि खां बेदख़ल थी विया। ज़िले इंतिज़ामिया समेत हद जी पुलिस बि साणनि ॿिट बणियल। शहरनि जो एहतजाज उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मिसमात रुख़साना ऐं मोहम्मद इस्माइल लाशारी ॿुधायो त मुक़दस नाले औरत पाण खे पीपल्स पार्टी जी अॻुवाण ज़ाहिर करे थी खां शाह लतीफ़ टाउन सेक्टर 21 में प्लाट ख़रीद कया, जंहिंखे अधु रक़म ॾिनी बक़ाया क़िस्तुनि में ॾियणा हुआ। जॾहिं प्लाटनि ते अॾावती कमु शुरू कयो त राणा अफ़ज़ल ऐं संदसि ज़ाल मुक़दस कमरो खे भितूं ड्राए लखें रुपयनि जो नुक़सानु कयो आहे, जेकी पीपल्स पार्टी जी आड़ वठी संगीन नोयत जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं इंतिज़ामिया जी मिली भगत सां प्लाटनि ते ॿीहर कब्ज़ो करण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। मुतासिरनि SSP मल्हीर MDA जे आला अमलदारनि खां मुतालबो कयो त जाली फाइलनि ज़रिए शहरनि जे प्लाटनि ते कब्ज़ा कंदड़ टोले ख़िलाफ़ जोगा उपा वरिता वञनि त जीअं ग़रीब मिस्किन शहरी बेघर थियण खां बची सघनि। और देखो ये अपना पीपल्स पार्टी की मैं ये हूँ तो वो हूँ, पीपल्स पार्टी को भी नाम उनका भी बदनाम कर रही है और